नमस्ते, मां हीना चंचलानी तव्हां सभिनि जो स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठूं। छाया जी वारा स्वागत है। नमस्ते। नमस्ते। अॼु तव्हां असांखे छा सेखारण वारा आहियो? मां आलू वारा ठाहिण सेखारींदीमांव। अच्छा, त हुन में छा छा खपंदो? हुन में पहिरियों त पटाटा खपंदा। बाफ़े छिले रखिया आहिनि पटाटा विझंदासीं। अच्छा। बेसण, फूदनो, सुका दाणा, सावा मिर्च, सोडा, लूण, जीरो, ॻाढ़ो मिर्च ऐं सावा दाणा। अच्छा। पहिरियों त असां हिन में बेसण ठाहींदासीं। लूण स्वाद अनुसार, चपटी सोडा, सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं। अच्छा। ऐं घाटो ई रखंदासीं हिननि खे आटे खे। सही आहे? हा। पटाटनि खे चङी तरह पहिरियों भोरे छॾियो। हुन में लूण, स्वाद अनुसार, सावा मिर्च, थोड़ा सा जीरो, ॻाढ़ो मिर्च, एक चमचो, फूदनो, जीरो, सावा दाणा। सभिनी को चङी तरह मिक्स। अच्छा। हुननि जा गोल गोल ठाहे करे बेसण सां ॿोड़े करे विझंदा आहियूं। अच्छा। ॾिसो अहिड़ा गुलाबी कलर जा थी वञनि घुरनि। अच्छा। बसि हाणे गुलाबी कलर जा थी विया आहिनि। हाणे हिननि खे तरे कढी छॾंदासीं। अच्छा। छा त आलू ठाहिया अथव, जाम टेस्टी आहिनि, जाम मज़ेदार आहिनि। थैंक यू छाया जी। वेलकम।